वस्सलामु अला सय्यदुल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन अशरफुल अंबिया रहमतल लिल आलमीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबील करीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व बारक व सल्लम। बलगल औला बिकमालिहि कशफ़द दुजा बिजमालिहि हसनत जमीउ खिसालिहि सल्लू अलैहि व आलिहि। भूलियो सब बंभोर भूलियो सब बंभोर जो पुठिया हो तन हलियो शहर सुञातो कीन की आर्याणीअ अतोर माणियो तनी मोर देखियो जनी दिल सी। हिन महफ़िल में आयल हुजूर जा सना ख़ान वेझे खां परे खां कही आयल सभई दोस्तो अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह रब पाक जा किरोड़े एहसान जो ज़िंदगीअ में वरी ही भलारो महीनो ॾिसणु नसीब थियो। क़ुरान मजीद जी हिकु आयत मूं तव्हांजे अॻियां तिलावत कई। धणीअ दर दुआ आहे उन जी माना ऐं मुख़्तसिर तशरीह जी रब पाक पिणु सादत नसीब फरमाईंदो ऐं असांखे ऐं तव्हांखे पिणु उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। रब पाक क़ुरान मजीद में जीअं फरमाए थो कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। तू फरमाए अल्लाह जे फज़ल ऐं उन जी रहमत ऐं उन ते खपे त ख़ुशी कयो, इहो तव्हांजी सभिनी नेमतुनि खां बहितर आहे। त अल्लाह जी नेमतुनि जो ज़िक्र करणु, अल्लाह जी नेमतुनि ते ख़ुशी करणु, इहो रब पाक फरमाए थो तव्हांजी सभिनी नेमतुनि खां बहितर आहे। त रब पाक जी नेमतुनि जो ज़िक्र कजे, रब पाक जी नेमतुनि जी पिणु ख़ुशी कजे। ज़ाहिर आहे अॼुकल्ह जा जलसा ऐं तंहिं टेम जा जलसा में फ़र्क़ु आहे। अॼु असां वटि ही इको साउंड आहिनि, ही लाउड आहिनि, ही शामियाना या जेका रोशनियूं कयूं था, कुझु बि कयूं था। हुज़ूर जे टाइम में इहो सभु कुझु कोन हुयो। पोइ उन हिसाब सां उहे जलसा तंहिं टाइम में बि थिया आहिनि। इन ॻाल्हि जो शाहिद क़ुरान बि आहे ऐं इन ॻाल्हि जो शाहिद हदीस बि आहे। जे तव्हांखे ॿुधायुमि त अल्लाह साईं चए थो त मुंहिंजी नेमतुनि जो ज़िक्र कयो ऐं उन ते तव्हांखे खपे त ख़ुशी कयो। हाणे मूंखे ॿुधायो अल्लाह जूं नेमतूं त केतिरियूं आहिनि जंहिंजो को शुमार बि नथा करे सघूं। अल्लाह जी नेमतुनि जो शुमार करे सघंदो? न करे सघंदो। पर इन्हनि सभिनी नेमतुनि में
सब खां अफ़ज़ल ऐं वॾी नेमत जेका रब पाक जी आहे उहा इहा आहे त रब पाक पंहिंजो महबूब असांखे ॾिनो। पोइ क़ुर इन ॻाल्हि जो हुकुम फरमाए थो न त अलाह जी नेमतुनि जो ज़िक्र बि कयो, ख़ुशी बि कयो। पोइ ॿियनि नेमतुनि जो ज़िक्र कयूं, ख़ुशी कयूं, जेका वॾे में वॾी नेमत आहे उन जी ख़ुशी न कयूं। हा, हुज़ूर जे टाइम में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हुजरे मुबारक में हुया, राति जो टाइम हुयो। चवनि था त असहाबनि काथे मीलाद कयो हो, तव्हां छो था कयो? सही मुस्लिम जी रिवायत अथव त हुज़ूर पंहिंजे हुजरे मुबारक में हुया ऐं असहाबाए कराम मस्जिद नबवी में वेठा हुया। काफ़ी राति गुज़री चुकी हुई। पोइ असहाबाए कराम पाण में सलाह कई त हाणे वेठा त हूअं ई आहियूं, भला छो न वेही अल्लाह जो बि ज़िक्र कयूं, हुनजे महबूब जो बि ज़िक्र कयूं। त हज़रत जिब्रील अमीन हुज़ूर ॾे आया ऐं अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह, तव्हां हुजरे में वेठा आहियो, थोरो ॿाहिरि हलो, पंहिंजे असहाबनि खे ॾिसो, हली मस्जिद नबवी में ॾिसो त उते कहिड़ो रंग आहे। पोइ हुज़ूर ॿाहिरि तशरीफ़ फरमा थी आया मस्जिद नबवी में ऐं असहाबाए कराम ॾिसी फरमायूं, मा अजलसकुम, तव्हांजे हिते गॾु थियण जो, इन जलसे करण जो कारण छा आहे, वजह छा आहे, तव्हां छो गॾु थिया आहियो? असहाबाए कराम अर्ज़ु कयो, जलसना नज़करुल्लाह व नहमदहू इल्ला मा हदाना लिल इस्लाम व मन अलैना बिक। ए असांजा महबूब, ए रब जा महबूब, असांजे हिते गॾु थियण जो कारण जेको आहे, जेका वजह आहे, हिन जलसे जी जेका वजह आहे उहा इहा आहे त असां गॾु थी अल्लाह जो हम्दो सना करे रहिया आहियूं ऐं तव्हांजी सूरत में रब पाक जेका असां ते एहसान कयो आहे, जेका नेमत अदा कई आहे, असां उन एहसान जो शुक्र बजा करे रहिया आहियूं ऐं उन ते ख़ुशी बि करे रहिया आहियूं। हुज़ूर फरमायो, छा तव्हां इन ॻाल्हि जो कसम खणंदव? असहाबा कराम थोरो परेशान थिया त हुज़ूर कसम छो थो असां खां वठे? आका फरमायो त आऊं कंहिं तोहमत जे बुनियाद ते तव्हां खां कसम कोन थो वठां। मुंहिंजे कसम वठण जी वजह इहा आहे त मां पंहिंजे घर में हुजरे में वेठो हुयुसि, जिब्रील अमीन आयो ऐं अची मूंखे चयईं, या रसूल अल्लाह, तव्हां हिते वेठा आहियो, तव्हांजा असहाबी मस्जिद नबवी में जेको ज़िक्र करे रहिया आहिनि, जेका ॻाल्हि करे रहिया आहिनि, रब पाक आसमान में फ़रिश्तनि में उन ते फ़ख्रु करे रहियो आहे। रब पाक उन ते फ़ख्रु करे रहियो आहे। त ज़ाहिर थियो, इहा सही मुस्लिम जी हदीस अथव, ज़ाहिर थियो त हुज़ूर जो मीलाद करणु वॾो सवाबु आहे, रुॻो जाइज़ न पर एॾो सवाबु आहे जो रब पाक उन शइ ते फ़ख्रु थो करे। क़ुर बि शाहिद थी वियो, हदीस में बि अची वियो त अल्लाह जी नेमतुनि जो ज़िक्र वॾे में वॾी नेमत त इहा आहे न, केरु महबूब कंहिंखे ॾींदो आहे? हा, चवंदासीं सभु कुझु लुटाए छॾियऊं, सभु कुझु जेको वणई कप ॾियूं, पर महबूब कोन ॾींदासीं। हा, उन मालिक जा केॾा एहसान आहिनि असां ते, पंहिंजो महबूब असांखे ॾेई छॾियईं। हा, इन खां वधीक को एहसान थींदो? हज़रत हसान बिन साबित लहजे में ॾिसजे त उन छा फरमायो आहे? उहो चए थो, मन अलैना रब्बुना अम बे असफीना मुहम्मद, असांजे रब असां ते इहो वॾो एहसान कयो आहे जो मुहम्मद अरबी अता कयो आहे। वॾो एहसान इहो आहे। ऐं जे इन खे उर्दूअ में ॾिसजे, फज़ले रब्बुल्ला और क्या चाहिए, मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। ऐं इन खे वरी जे सिंधीअ में ॾिसजे त पोइ हाजी फ़कीर गुलाम नबी महसर खां था पुछूं त इन जी माना वरी सिंधीअ में छा आहे? रब पाक जो एहसान कीअं थो मञे? हा, तूं बादशाह बे परवाह बाला, तूं बादशाह बे परवाह बाला, या खुदा तू सखी मागदा गर फकीर, तू बादशाह। अने एहसान जो ज़िक्र कीअं थो करे?
मोहम्मद तो ॾिनो मौला बणियो साईं असां गोला मोहम्मद तो ॾिनो मौला बणियो साईं असां गोला बाझ पई कुर्ब कई ॾई पुनल दिल पज़ीर तूं बादशाह बे परवाह बाला तूं बादशाह अगर काफ़ी खता थिए थी मगर माफ़ी अता थिए थी ए मिठा मूं ॾिठा कुर्बतूं हैं जा कसीर तूं बादशाह बे परवाह बाला तूं बादशाह किना को झा तबे तुंहिंजा महेसर चए धणी मुंहिंजा किना को झा तबे तुंहिंजा महेसर चए धणी मुंहिंजा दर तुंहिंजे दान थो पिने पेनू अमीर तूं बादशाह बे परवाह बाला तूं बादशाह बे परवाह बाला या खुदा तूं सखी मां गदागर फकीर तूं बादशाह बे परवाह बाला तूं बादशाह सुभान अल्लाह हाणे वरी इन्हे जो साईं मेहर अली खां पुछूं तो उन्हें कीअं इहा तारीफ़ कई आहे उन हुस्न जी सुभान अल्लाह हां साईं मेहर अली छा थो फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज सिक में तेरा दी वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी लूं लूं विच शौक चंगेरी अज नैना लाया क्यों झड़िया सूरत जी तारीफ़ कीअं थो करे इस सूरत नू में जाना खां के जाने जहाना खां जो तो मुझी जान आई सूरत वरी चए थो रुगो मुंहिंजी छो पूरे जग जहान जी जान इस सूरत नू में जाना खां के जाने जहाना खां सच आखां ते रब दी में शान आखां जिस शान तू शाना सब बणिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुख चंद बदर शाशानी सुभान अल्लाह मथे चमक दी लाट नूरानी मुख चंद बदर शाशानी मथे चमक दी लाट नूरानी गाली जुल्फ
ते अख मस्तानी महमूर अखीन मद भरिया सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। हाणे वरी तारीफ़ ॿुधिजो। सुबहान अल्लाह मा अजमल का मा असन का मा अकमल का। बुजुर्गन जा लफ्ज़ था ॿुधो न। सुबहान अल्लाह मा अजमल का मा असन का मा अकमल का। किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्ताख खियां किथे जाड़ियां। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। तो जंहिं महबूब जे अचण सां ज़ुल्मतूं ख़तम थी वियूं, जंहिं महबूब जे अचण सां अंधेरा ख़तम थी विया, ज़िंदगीअ खे दुनिया खे काइनात खे हक़ीक़ी रंग मिलियो, हक़ीक़ी नूर मिलियो। उन महबूब जो मीलाद छो न मल्हाईंदासीं? हाँ, उन महबूब जो मीलाद त मल्हाईंदासीं न। दुनिया जी छा हालत हुई असांजे आका जे अचण खां अॻु में? ज़ुल्मत ई ज़ुल्मत हुई, अंधेरो ई अंधेरो हुयो। न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ ऐं ज़िंदा दफ़न करे उनखे फ़ख़ुरु कंदा हुआ त न्याणी पूरी आया आहियूं असां पंहिंजी। इहो हुननि जे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि हूंदी हुई। माउ खे पुट ॻिचीअ में रसो विझी मेले ते खपाए ईंदा हुआ। हाँ, पीउ जी का हैसियत कान हूंदी घर में। ग़ुलाम खे तमामु हिकिड़ी घटिया ऐं गंदी घटि नज़र सां ॾिठो वेंदो हो। यतीमनि खे धिका ॾींदा हुआ। हाँ, ऐं जॾहिं असांजो उहो आका करीम आयो, हाँ, जिन न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न कंदा हुआ, उन जॻह ते असांजे हुज़ूर अची छा फरमायो? फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। सुभान अल्लाह। फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। हाँ, ऐं भेण नाले हुज़ूर फरमायो जेको पंहिंजी भेण प्यार मोहबत सां कंहिं सुठी जॻह ते रिश्तो कराए परणाए ॾिनी, उहो मूंसां गॾु ईअं जन्नत में हूंदो जीअं ॿ आङुरियूं आहिनि। सुभान अल्लाह। ऐं उहा माउ जिन खे मेले में पुट खपाए ईंदा हुआ, हाँ, इहा हैसियत हूंदी हुई अरबनि जी या दुनिया काइनात में जेके माण्हू हुआ उन्हनि जी अॻियां माउ जी। उन माउ खे छा हैसियत मिली, छा रुतबो मिलियो जो हुज़ूर छा फरमायो? हाँ, जन्नत काथे आहे? सिदरतुल मुंतहा खां बि मथे आहे। ऐं आका फरमायो जन्नत माउ जे कदमनि हेठों। छा रुतबो मिलियो, छा शान मिलियो। हाँ, पीउ जी का हैसियत न हूंदी। हींअर पीउ घर में सरबराह हुआ, हिकिड़ी नंढड़ी हुनजी हुकूमत आहे घर में, जेको हुकुम थो करे उहो हुकुम पूरो घर में सरबराही बादशाही हुनजी आहे। जेके जॾहिं ज़ईफ़ थींदो हो पीउ त औलाद हुनखे लिखींदा न हुया, पोढ़ा हूंदा। ऐं ग़ुलामनि जी तमामु हिकिड़ी घटि नज़र सां ग़ुलाम खे ॾिठो वेंदो हो। ऐं छा शान थियो हज़रत बिलाल हबशीअ जो। हाँ, हुज़ूर फरमायो त बिलाल तुंहिंजे कदमनि जी आहट मां जन्नत में ॿुधी आहे। सुभान अल्लाह। त उन पोइ ग़ुलाम खे मीलाद न मल्हाइणु घुरिजे? हाँ, उन भेण खे, उन धीउ खे, उन माउ खे, उन पीउ खे मीलाद न मल्हाइणु घुरिजे? जंहिंजे अचण सां उन्हनि खे हेॾो रुतबो मिलियो, हेॾो शान मिलियो। यतीमनि खे धिका ॾींदा हुया माण्हू। हाँ, त उन्हनि जी हुज़ूर जी काइनात में ज़ाहिरी जलवे अफ़रोज़ थियण सां इन्हनि माण्हुनि खे जेको रुतबो मिलियो, जेको शान मिलियो, पोइ उहे चवनि था त मीलाद न मल्हाइजे। हाँ, मुले खां पुछो मुला तूं त खाई हुज़ूर जो सदको वेठो थो, या ॾाढ़ी न हुजई आहे, इमामो न हुजई आहे, मिंबर त न वेही आहे, केरु लेखई आहे? हाँ, हुज़ूर जो सदको खाई वेठो थो, गिलाब उनजी करी वेठो।